दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है ठीक हूंदो ऐं पंहिंजे कमनि कार सां लॻा पिया हूंदव। जॾहिं बि लाइव ईंदा हूंदव को न को मसइलो खणी काई ख़बर तव्हांजे साम्हूं ईंदा। अफ़सोस सां चवणो थो पए त तालुके किंगरीअ में जे हद जे पीर ॻोठ फैज़मंद बिंडो जे थाणनि जी हद में अमन काफ़ी बहितर हुयो। जेको एसे छा नवां मुक़ररु थिया आहिनि, उन खां पोइ अमन मान ॼण पखी उॾामी विया आहिनि। हद सां चोरियूं फुरियूं ऐं मंशा ते आॾा, शराब जा गुता खोलराए कमाईअ जो हिकिड़ो ज़रियो बणायो वियो आहे। अहिड़े रीति फैज़मंद बिंडो थाणे जी हद में एस एच खे हफ़्तो खनि मुक़ररु थियो आहे। अतहर महर जेको टियों भेरो एस एच फैज़मंद बिंडे में मुक़ररु थियो आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त ग़रीब अवाम, कारोबारी माण्हू, डेली वेजिस कमाइण वारा माण्हू ऐं पंहिंजो हक़ हलाल जो कारोबार कंदड़ माण्हुनि जे लाइ जो ज़िंदगी हिकिड़ो तंगी करे छॾी आहे चोरनि। हद त आहे छो फैज़मंद बिंडे जो चवणो आहे त मूंखे SP साहब जे तरफ़ां तेल वग़ैरह नथो मिले। मां पंहिंजी रनिंग आहे जेका बॉर्डर आहे फैज़मंद बिंडो थाणे जी हद, मां वर्किंग न कंदुमि। हालांकि उन मुक़ररी खां पोइ काफ़ी ॾोह थी विया आहिनि। ॼण ईअं चयो वञे त हद जे SHO ऐं पुलिस एहलकारनि पंहिंजे हद जा जेके मुआफ़िज़ आहिनि उन पंहिंजूं हदूं चोरनि जे हवाले करे छॾियूं आहिनि। जां वरी हीअं चयो वञे त चोरनि जे अॻियां बेवस बणियल आहिनि हद जा SHO। जां त वरी हीअं चयो वञे त हद जा SHO चोरनि खे, फुरियुनि खे ऐं जेके हिलाल कमाईंदड़नि खे हराम जी कमाईअ में हिसो मिलंदड़ हुजे, जो पंहिंजे हद जी मुआफ़िज़ नथा करे सघनि, हिफ़ाज़त नथा थी सघनि। अहिड़े ई रीति भंड बिरादरी जे ॾोह थियो, असां हुन जो अफ़सोस कयोसीं। कल्ह वरी वाक़ियो जेको पेश आयो, जेका रोक रक़म मंगणे जा खां फुर्क थी वई ॾींहं ॾिठे जो, ऐं पुलिस मौजूद बि हुई पर हुन कुझु न ॿूटो ॿारियो। वरी राति असांजो सहाफ़ी आभासी कमर जो ॾोह थियो आहे। इन सां गॾोगॾु हलूं था पीर ॻोठ में SHO अमीर चांग खे काफ़ी टाइम पीर ॻोठ में थाणो मुक़ररु थियो आहे ऐं मथे पंहिंजो हिसो पहुचाइण जो माहिर निकितो आहे, जो उनजी बदिली नथी कई वञे। जिते हथ सां भंग पोखराए थो, हथ सां मंशात हलाए थो, शराबनि खां पंहिंजो उगाड़े थो गुतनि थो ऐं चोरनि फुरनि जो ॾींहुं ॾींहुं वाधात वधंदी थी वञे। थाणे जे अॻियां मेमण खां राति रोक रक़म ऐं 35,000 रोक ऐं मोबाइल ऐं केतिरो ॿियो सामान फुरे विया आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त नफ़री हूंदे बि SHO जी मुक़ररियूं काफ़ी अरसे खां हुजनि ऐं उते ॾोह थींदा हुजनि त पोइ ईअं चइजे त चोरनि जे अॻियां हद जा SHO बेवस बणियल आहिनि। जां त वरी ईअं चयो वञे त हद जे SHO सां जेका नफ़री आहे उहा उन सां सची न आहे। सियाणे जो पहाको आहे, मीरनि वांगुरु घरों लॻल आहे। पोइ कंहिं SHO खे कामयाबु करण जे लाइ साथी बणिबो आहे, उनखे नाकाब करण जे लाइ उन साथी ई ॾोह कराईंदा आहिनि ऐं पाण खे चमकाइण जे लाइ वरी उहो ॾोह वापसि बि कराईंदा आहिनि। SSP खैरपुर तौहीद रहमान जो काफ़ी अरसे खां मुक़ररी आहे डिस्ट्रिक्ट खैरपुर में, ऐं हालांकि IG सिंध जो वेझो रिश्तेदार बि आहे ऐं IG सिंध जी तालुके किंगरी पिराले सां घणो कुझु रिश्ता वाफ़्ता आहिनि।
पर चवण जी मक़सदु आहे त उनखे सॼी सिंध जो अमन अमान हो बहितर करण जे लाइ नवां कानून नवां तरीमल बिल पास बि थियल आहिनि। पोइ बि शायदि हद जे SP, हद जा DSP, हद जा SHO चोरनि ऐं पोरनि अंधाड़नि जा बेवस छो बणे लाइ। जहिड़े तरीक़े ही हालातूं हलनि थियूं, ख़ुदा न करे कंदकोट ऐं कशमोर हिते तालको किंगरी थी वञे। हूअं ई तालके किंगरीअ में केतिरा ई क़बीला जहिड़ा हलनि था, उन ते कंट्रोल कोन थो कयो वञे। जेको सणबो आहे उन पासे खां हुकूमत वांगार वहे थी ऐं हुकूमत